साईं इहा कहाणी आहे बादशाह ऐं ग़रीब जी दोस्तीअ जो मिसाल। अगरि जे तव्हां वटि बि पंहिंजा दोस्त आहिनि त हीअ स्टोरी उन्हनि ॾे बि शेयर कयो ऐं पाण बि गौर सां ॿुधंदो त दोस्तीअ जी तव्हांखे क़दुरु थींदो। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर हीअ ज़मीन जी टुकड़े जो बादशाह हुजे। उनजी बादशाहीअ में हिकु ग़रीब शख़्स रहंदो हुयो। पोइ उन सां हिकु दोस्त मिलणु आयो। उनजे घर जे ॿाहिरां सॾु कयुसि। उनजी दोस्त जी घरवारी हुई, दोस्त हुनजो कोन हुयो। पोइ हुनजी घरवारीअ चयो, जेको दोस्त मुड़ुस जो आयुसि उनखे चयईं त मुंहिंजो मुड़ुसु त कोन्हे को, निकितल आहे ॿाहिरि, पोइ कंहिं महिल बि अचे। चए मुंहिंजो कमु उन सां आहे, मां उन सां ई मिलणु आयो आहियां। हुन चयो उहो कोन्हे को, बाक़ी तव्हां अचो वेहो 2-3 मिंट कंहिं महिल बि अची सघे थो। शाम जो टाइम हुयो, अची हुनजो या मुड़ुस जो दोस्त अची वेठो। उनखे पंहिंजे हिसाब सां माई अटो पे ॻोयो। हुन पंहिंजे अटे मां हथ कढी ऐं कोरो पाणी जो भरे हुन मुड़ुस जे दोस्त खे हथ मुंहुं धोराए ऐं मथंदो विहाणो रेली पेरंदो रखी ऐं हिनखे इज़त सां विहारियईं। इज़त ई मान सां विहारे ऐं पोइ वञी हिन मानी पचाई। जंहिं महिल मानी पचाए हुनजी दोस्त खे बि खाराई, हुन बि खाराई ऐं मुड़ुस लाइ बि रखी त देरि मदार ईंदो। पर हिन जे मुड़ुस खे थोरो विथीर को हुयो ऐं कुझु मंज़िल ते हुयो, हिनखे कमु घणो हुयो, शायदि हिनखे लेट थी वई। तक़रीबन आधी राति गुज़री वई त हिन जो जेको दोस्त आयल हो मुड़ुस जो, उहो निंड न पियो करे। पोइ अक्सर तव्हां सियाणनि माण्हुनि जी चवाणी हूंदी आहे त अगरि कंहिंखे थेड़ ॾियणो हूंदो आहे त थेड़ ॾिबो आहे। पोइ हुन जे मुड़ुस जे हुन दोस्त जे ज़ाल पुछा कई न कहूं दोस्त खां त तूं अदा सुम्हीं छो नथो। हुन चयो त अधी ॻाल्हि इहा सो मां घर सुम्हंदो आहियां पंहिंजी घरवारीअ जे ॿांह ते, कछ ते। सो हाणे इन करे मूंखे निंड नथी अचे। त हिकु थेड़ ॾियण जी कोशिशि कई हुन, त हुनखे निंड दोस्त जी ख़ुशीअ में न पई अचे। हिन चयो त अहिड़ी ॻाल्हि आहे दादा, तूं मुंहिंजो भाउ, मां तुंहिंजी भेण, सो अचु मुंहिंजी ॿांह ते तूं निंड कर। बसि ॿियो त हाणे तोखे ॿांह ते जॾहिं हेर आहे त तोखे मां जॾहिं ॾियां थी ॿांह त तूं मुंहिंजी ॿांह ते निंड कर। हे से ॻाल्हि में फासी पियो, मुंझी पियो ऐं हुनजी ॿांह ते सुम्ही ऐं हुनखे पुठी ॾेई ऐं मुंहुं ॿिए पासे ॾे करे ऐं सुम्ही पियो। ही थोरी देरि खां पोइ हुनजो मुड़ुस जो आयो त अची दर खड़कायईं त ज़ाल पुछा कयो त केरु। चए तुंहिंजो मां मुड़ुसु। चईं त दर कहिड़ी बि हिसाब सां लाहे अंदरि टपी आ तूं, बाक़ी तुंहिंजो भाउ मुंहिंजी ॿांह ते सुतल आहे, सो मां ॿांह कढी ईंदी मां त उथी पवंदो। हुन जे चवंदे त कढांसि। चई न मुड़ुस हुनजे चयो त न मुंहिंजो दोस्त जॾहिं आयो आहे त इन जो ॿांह न कढी, भली आराम करे। पोइ हू आतारे पंहिंजे हुन दीवार तां चढ़ी दरवाज़ो लाहे पंहिंजे हिसाब सां अंदरि किरास करे आयो। ॾिठे त वाक़ई सुतो पियो आहे ऐं ज़ाल मुड़ुस थोरो पाण में सोचो जो कयो त हुनजे दोस्त खे जाग थी पई। जाग जो थी पई त उते ई दोस्त खे जे ॾिठो त भाकरे पंजिया ॿई अची हुनजी कचहरी चालू थी। पोइ उन बादशाह जो जेको बादशाह हुयोसि, उहो राति जो चमड़ा पोश करे सॼे मुल्क जो ऐं पंहिंजी बादशाहीअ जो चकर लॻाईंदो हुयो। पोइ हिकु ॼाणे ही चमड़ा पोश करे पंहिंजे मुल्क जो बादशाही जो चकर लॻाए रहियो हो त सॼो मुल्क शांति ऐं निंड पियो हो। किथे बि बती न पई ॿरे। पर हिन ग़रीब शख़्स ॾे सॼी राति सोचो बि दोस्त जो आयो त सोचो बि हले पियो ऐं बती बि ॿरी पई। अॻे चिमनियूं हूंदियूं, वधीक ॿियो शुआ न हूंदो हुयो। पोइ उन्हनि जी रोशनी आम घणी हूंदी हुई। पोइ उन हिसाब सां हिन बादशाह ॾिठो त भण हिन ग़रीब शख़्स जी सॼी राति कचहरी गुफ़्तगू, आख़िर मसालो छा आहे, छा ॻाल्हि आहे। हे परेशान थी वियो। हे सॼी राति बादशाह पंहिंजे हिसाब सां हिननि जी सोचो, इहो गुफ़्तगू खुटी कोन। बादशाह पहिरियों ॾेई वञी असुर थियो, भांगूं अची वयूं। बादशाह पंहिंजे पोइते वापसि वञी मलात ते वञी चढ़ी वेही रहियो त सुबुह साजर थी। जीअं सिज उभिरियो तीअं वज़ीर खे घुराए बादशाह चयोसि त फलाणो जेको दरवाज़ो आहे ऐं फलाणो ग़रीब शख़्स नाले जेको आहे दोस्त भरल, उन ॾे वञ। सो उन वटि हीअ सॼी राति गुफ़्तगू ऐं सॼी राति निंड न कई आहे, हिन सां मसालो छा हुयो। पोइ हाणे बादशाह खे ख़बर त न रही त छा मसालो आहे। हुन देरी न कई, उन महिल ई ॿिन्हिनि खे वठी आयो, हुनजो दोस्त ऐं उहो हुनजो राशू जेको हुयो बादशाह जो। उहे ॿई आया, अची बादशाह जी दरबार में हाज़िर थिया त बादशाह हुन खां पुछण कई, ग़रीब शख़्स को ॾे हवालु, सॼी राति तूं पंहिंजे घर में चिमनी बि लाइट बि भरियल ॿारी पे, कचहरी बि कई पे, निंड न कई, मसालो छा हुयो, ॻाल्हि छा हुई, को तोखे दुख का तकलीफ़। बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, दुख तकलीफ़ कोन्हे, बाक़ी हीउ मुंहिंजो दोस्त परे खां आयो हो मूंसां मिलणु, सो मूंखे बि लेट थी वई कमकार तां, सो मोटियासीं पाण में। सो कचहरी लॻी वई पंहिंजे हिसाब सां, के पुराणियूं ॻाल्हियूं पंहिंजा सूर सलियासीं। सो बादशाह सलामत, इहा ॻाल्हि ॿी का तकलीफ़ कोन्हे।
बादशाह सोचियो त बणा हिननि जी एॾी दोस्ती जो अंत हो जो सॼी राति हिननि केचरी कई आहे पर अञा हिननि जी सम्झी ॼण ड्रो ई न थियो आहे। बादशाह चयो त मूंखे तव्हां सां दोस्ती रखणी आहे। ग़रीब शख़्स ॿिन्हिनि खे चयनि त तव्हां सां मूंखे दोस्ती रखणी आहे। हाणे जेको बादशाह जो राशू जेको हुयो उतां जो शहर जो उहो बादशाह खे जवाबु न पियो ॾिए। बाक़ी हुनजो दोस्त जेको ॿाहिरियों आयो उन बादशाह खे चयो बादशाह सलामत असां तोसां दोस्ती रखंदासीं पर तुंहिंजी बादशाहीअ में सॼी राति असां अॻू को केचरी करे लाइट ॿरियल हुजे त उन सां वञु, उन जे घर में वञु, उन जो केर बि हुजे उहो जी तोसां दोस्ती रखे थो त असां बि तोसां दोस्ती रखीसीं। बादशाह चयो सही आहे, मां इहो जेको बि आहे हिते राति पहिरियों ॾियां थो, जेकॾहिं को बि जाॻंदो हुयो उन दोस्ती रखी त तव्हां बि दोस्त हो मुंहिंजा। जी सही आहे। पोइ ही त दोस्त सां गॾु पंहिंजे घर आया, पंहिंजे हिसाब सां जेको नाश्तो वग़ैरह करे ही दोस्त खे हथ कढिया, ही नेकर करे वियो। बादशाह ॿी राति पेरा ॾिना पे, टी राति पेरा ॾिना पे त कुदरत मुंहिंजे अलाह जे उन शहर में हिकिड़ी कुराड़ी हुई, उन जो पुटु जेको हुयो सो उहो वियो हलियो ॿाहिरि। सो हाणे उहो अचिणो हुयो पर उन ॾाढी लेट कई। हीअ कुराड़ी सॼी राति लाइट बि ॿारी रही, मां त मां वञ ऐं उहा इंतज़ार पुट जे में वेठी रही त कंहिं महिल बि अची सघे थो। दरवाज़ो लाहींदीमांसि, मुंहिंजो पुटु हले बुखियारो आहे, हले उञारो आहे, हले कीअं बि ईंदो। उन लाइ मानी रखियूं। हीअ लाइट ॿारी सॼी राति इंतज़ार में पुट जे में वेठी आहे। हिन जो पुटु सॼी राति न आयो। सॼी राति बादशाह चमड़ा पोश करे ॾिठो त बणा सॼी राति इन घर में लाइट ॿरे थी पई, इन घर में कुझु न कुझु आहे। बादशाह खे दोस्तीअ जो शितो शौंक़ु हुजे। सुबुह साझ ॾींहं थी तीअं वञी कुराड़ी जे दर ते बादशाह पाण पुॻो, वज़ीर बज़ीर बि न मोकिलियईं। बादशाह जी पुॻो कुराड़ी को पुछा कि ॾे हाल कुराड़ी, तुंहिंजे घर में सॼी राति लाइट ॿरी पए, सॼी राति तूं वेठी आहीं, छा मसलो, ॻाल्हि छा आहे, कहिड़ी तकलीफ़ आहे तोसां? बादशाह खे चवणु लॻी उहा कुराड़ी त बादशाह अहिड़ो को मसलो न आहे, मुंहिंजो पुटु हीअं वियल हुयो ॿिए बादशाहीअ ॾे सो वापार सो जे ख़्याल सां सो उन लेट कई। मूंखे मां आहियां सो मूंखे निंड राति जो न पई अचे। पोइ मां लाइट ॿारे उन जो इंतज़ारु कयो त मानी मथनि खां रखी वेठी हुयमि, सो ॿी ॻाल्हि न आहे। बादशाह चयो त तुंहिंजो पुटु कहिड़े तरफ़ ॾे वियो आहे? हिन बादशाह खे एॾो शौंक़ु छो त मां अॻिते भविखूं वञासि। चईं त फलाणे पासे ॾे वियो आहे, उतरे पासे ॾो, इन ई रस्ते सां ईंदो जंगल वारे सां, सो वियल आहे हेॾांहुं। हाणे बादशाह मुस्लमान हुयो ऐं उहो जेको घरु हुयो वाणिये जो हो। सो बादशाह हिन माईअ खां पुछा करे कुराड़ीअ खां ऐं उन तरफ़ घोड़ो तरफ़ मुंहुं वारो करे ऐं रवानो थी पियो, हकलींदो होकारींदो वञे पियो। अचे कि विच झंगल में उन हमरा सां मिलियो, उन जी माईअ जे पुट सां। चइबा काॾे वें? हेॾे वियुमि। तोखे लेट छो थी वई? चई बसि दोस्तो हिकिड़ो उहो मूंखे छॾे न पियो, सो मूंखे लेट थी वई। बादशाह चयो त हाणे बसि गॾिया था हलूं, मां बि आयो आहियां, घोड़े ते खयूं था हलूं, हाणे हीअं था कयूं, हलूं बि इन तरफ़ था, घर जे तरफ़ था, तूं तड़क ईंदो हल, मूंखे तीर कमान आहे, शिकार कंदा हलूं। पोइ काथे बुख बि टाइम मरल घणो गुज़री आहे, मानीअ जो टाइम बि थी वेणो आहे, पोइ तूं बि खा त काथे मां बि खावां थो। तो हाणे हिन ग़रीब शख़्स को हिन बादशाह दोस्ती जे सां रखी त हिन को तड़क कराई। ही तड़क ईंदो हले पियो ऐं बादशाह शिकार कंदो हले पियो। कुदरत मुंहिंजे अलाह जी बादशाह जी जेकी छली हुई सो उहा पाणी जे ख़तमु थी वई। हिन दोस्त जी पाणी जी छली जेकी ॾिठई त भला भरी पिया वञी हिननि जो वेठा थकु पटण लाइ, त हिन जी छली जो ॾिठई त बादशाह सलाम देरी न कई, वञी उन दोस्त जी छली खणी ऐं मुंहिंजी लाइ पाणी पीअण वारो थियो। दोस्त खे ख़बर पइजी वई त उतां ई डुक भरी वञी बादशाह को छली कसे ऐं पाणी हारे छॾियईं। बादशाह खे ॾाढी कावड़ बि आई, गुस्सो बि आयो। बादशाह जो बड़ा दोस्त आहे, जॾहिं पाणीअ जी मूंखे उञ लॻी आहे तूं पाणी छो हारियो? चई बादशाह सलामत, हिकु त तूं मूंखे दोस्त छॾियो आहे, मां तोखे दोस्त छॾियो आहे। मां दोस्तीअ जे आड़ में मज़हब सां हिसाब नथो चवां। मां हुन वांगुरु वाणियो आहियां, तूं मुस्लमान आहे, मां तोखे पंहिंजो पाणी वात जो तोखे कीअं पीअणु ॾींदुसि। सो इन करे मां ईअं दोस्तीअ जे आड़ में तोखे ईअं नथो कहणु चाहियां त का सभु शइ मां पंहिंजी तोखे खारायां। हिन हारे छॾियो पाणी। बादशाह खे चई त हाणे कंहिं मसइलो थिए, मूंखे उञ बि लॻी आहे। बादशाह खे चवणु लॻो हिन ॾखिणे पासे ॾों वञो, जंगल खुटंदो त परियां हिकिड़ो बाग़ आहे, उन बाग़ ते उठ जुटियो पियो आहे नार ते, उहो नार पियो थो हले, उन ते लोटो ॿधो पियो आहे। सो उहो लोटो छोड़ियूं, उतां पाणी पीतियूं, वरी साॻी जॻह ते लोटो ॿधियूं, मोटियो अचिजांइ, काॾे लोणो ॿोणो न फेराइजांइ, सिधो सो वरी हेॾे हलियो अचिजांइ।
हिन चयो सही आहे। बादशाह सलामत निकितो, हकलींदो होकारींदो वञे पियो। ॾिठे त वाक़ई उठ नार में वहे थो पियो, बाग पियो थो साओ थिए, बाग़ायते फुलार लॻी पिया। हे सिधो संओं वियो, वञी उतां लोटो होरे नार तां पाणी भरे पंहिंजो लोटो ऐं उहो पी। ऐं बादशाह हेॾे होॾे ॾिठो त वॾी हुबकार लॻी पई आहे, ख़ुशबूदार गुलनि जी वॾी बाग़ में मज़ो हुजे। बादशाह सलामत चयो त थोरो भला मां रूह रेहान कयां, हीअं चकर ॾेई अचां बाग़ जो त छा हले चले थो। थोरो अॻिते हलियो, बादशाह अंदरि हलंदो वियो, हकलींदो होकारींदो वञे। बाग़ में अंदरि जंहिं महिल वियो, हिकिड़ो खूह उन बाग़ में हिनखे नज़र आयो। खूह में अंदरि काशे हुई कोन, पर सुको हुयो। पर हिनखे उन खूह मां एतिरी अजीब ख़ुशबू अचणु लॻी, एतिरो जो हिनखे पंहिंजे हिसाब सां सम्झ में ॻाल्हि न पई अचे। पोइ अॻे बादशाह जेका हुया त लुंगियूं ॿधंदा हुया, पटका ॿधंदा हुया। पोइ हिन अहिड़ो कमु कयो, उहो पटको छोड़े पाण तां ऐं कंहिं वण सां ॿधी ऐं हेठि लही वियो खूह उन में। वञे त खूह में त वञे अंदरि त बणा नज़ारो ई खूह में अंदरि ॿियो आहे। हिकिड़ी ॿी दुनिया में वञी पुॻो। उते हिकिड़ो ॾिठईं त बणा माई आहे शहज़ादी, सो एॾी सुहिणी आहे जो बेअंदाज़। हे ॾिसी उन में हैरान थी पियो, मस्तु थी पियो। हिनखे औरत ॾिठो, हिन औरत खे ॾिठो, हिक ॿिए जे इन दीदार में हे सुक थी विया। पर हिन जो इहो ख़्यालु न हुयो त मां औरत जे हिन जी दीदार हुयो त हिन जी इहा ख़्यालु न कयो त हिन औरत जे गोॾे ते देव सुतो पियो हो। सो हिन उहो ॾिठो ई कोन हाली महबूब जे दीदार में सुक लॻो पियो। माईअ जंहिं महिल ॾिठो त बणा ही त सफ़ा चरियो मस्तानो थी वियो आहे। जे हिनखे जाग थी त हिनखे त सरियां जहिड़ा धणा करे छॾींदो। अची उन बादशाह सां उन औरत ॻाल्हायो त ॾेहवाल भला तूं सिरक खां बेज़ार आहे छा, जो ईअं बीह आहे तूं मूंखे ॾिसणु लॻो, तोखे हीअ शइ नज़र ई कोन आई। बादशाह जो देव खे ॾिठो त बणा बादशाह खां शिरक निकिरियो। बादशाह पोइ हिन खां हक़ीक़त पुछणु लॻो, ॾेहवाल राज़ छा आहे, ही तुंहिंजे गोॾे ते छो सुतो पियो आहे? बादशाह शहज़ादी उहा चवणु लॻा, शहज़ादी त इहो ही देव आहे, हिन जी मां कंट्रोल में आहियां। ही मूं ते आशिक़। सो हाणे 6 महीना हिन गोॾे ते निंड कंदो आहे, 6 महीना हिन ते, 6 महीना निंड करे उथंदो आहे त इहा बोतल पई आहे, इहा बोतल जो गिलास भरे ॾींदी आहियां। पोइ पी वरी हिन गोॾे जो सुम्ही पवंदो आहे। वरी 6 महीननि खां पोइ उथंदो आहे, वरी इहा बोतल पई आहे। सो इहा 3 बोतलूं पयूं न। हीअ हाणे निंड पियो आहे, 6 महीननि खां पोइ उथंदो। हाणे जे तोखे एतिरो दम आहे त 6 महीना इंतज़ारु कर, 6 महीननि खां जीअं जाॻे तूं लड़ाई कराए मूंखे आज़ादु करे वञु। मां तूं मुंहिंजो बसि ॿियो कमु ई कोन्हे। बादशाह चयो त सही आहे, मां सोचां हिन ॻाल्हि खे। बादशाह वियो, पर हिन को 6 महीननि जो इंतज़ारु ई न थियो। सिधो संओं पंहिंजे दोस्त वटि वियो, जेको नओं दोस्त कयोईं उन ॾे वियो। वञी चयईं त हाणे हीअ ॻाल्हि हेतिरी आहे, मूंसां हल। ये सिधो संओं उन खूह साॻे ते आयो, खूह मां लाहे हेठि सिधो संओं जी दोस्त वटि उते पुॼायो। त चयईं त हाणे हिकु कमु कर, मुंहिंजो दोस्त आहे न तूं? चई हा। हाणे तूं इहो कमु कर, इन शहज़ादीअ खे गुलाब जे गुल खे तूं आज़ादु कर। तूं गोॾो पंहिंजो ॾेई हिन देव खे वेहो ऐं साॻो देव तूं हिनखे शराब पीआरींदो वञाए, मां हीअ शहज़ादी वठी वञा थो। 6 महीना हिन जा पूरा थींदा, जीअं जाग थी मां लश्कर काए वॾा माण्हू वठी मुक़ाबिलो करे बि तोखे आज़ादु कंदुमि। बाक़ी तूं इहो कमु कर। हिन चयो सही आहे, दोस्ती रखी आहे त हाणे निभाइणो आहे। जीअं तूं भली हिन आतारे वञी हुन शहज़ादीअ खे गोॾो कढाए। हुन पंहिंजो जेको दोस्त बादशाह जो हुयो, उन ग़रीब उन गोॾो ॾेई ऐं हिन शहज़ादीअ खे आज़ादु करे पाण देव खे याॾो वेही रहियो। ऐं बादशाह देरी न कयो, उन महिल शहज़ादीअ खे वतियूं ऐं पंहिंजे मलात में शादी करे वञी वेही रहियो, यार ॾे एर भेरी न ताईं। हाणे त 6 महीना पूरा थिया। जंहिं महिल देव जो मथे उथियो त ॾिठईं त बणा ही त लंगूर सुतो वेठो आहे मुंहिंजे आॾो। महबूब मुआरो काॾे वियो? हिन खे पुछा करण लॻे, ॾेहवाल तूं त लंगूर वेठो आहे, मुंहिंजो महबूब काॾे वियो? चईं त तुंहिंजे महबूब खे मुंहिंजो महबूब वठी वियो, जहिड़ो तूं लंगूर तहिड़ो मां लंगूर। हिन चयो त ईअं कीअं थींदो? चई हा। चईं त हाणे देव चवणु लॻो उन खे, ग़रीब शख़्स खे, त हाणे ॿुध, तोखे दोस्तीअ ते एतिरो भरोसो आहे, तूं मूंखे छॾाइण ईंदो? चई हा, मूंखे भरोसो आहे, ज़रूरु छॾाइण ईंदो। चई हाणे हिकु मां कहाणी थो खणा ॻाल्हि। जे इहा ॻाल्हि पूरी थी वई, इन विच में तुंहिंजो दोस्त अची तोखे छॾाए वियो त तुंहिंजो दोस्त उहो सचो आहे, न त तुंहिंजो दोस्त वफ़ादार न बेवफ़ा थी वेंदो। जॾहिं कहाणी पूरी थी वई त पोइ मां तोखे मारींदुमि। हिन चयो भले। साईं देव चयो त हाणे कहाणी खे
हिकिड़ो बादशाह महमूद नाले बादशाह हुयो। हाणे देव तो ॻाल्हि करे। हिकु महमूद नाले बादशाह ऐं अकुल नाले वज़ीर हुयो। पोइ उहे शौक़ शिकार जे ख़्याल सां विया। हिकु हरण नज़र आयो। उन जी अची कढ लॻाते वञी कुझु मंज़िल करे वञी विच झंगल में हिननि हरण मारियो। उते हिननि खे पाणीअ जूं छलियूं सभु कुझु हिननि खे मौजूदु हुयो। उन महिल छिले ऐं हरण खे तयारु कनि पिए। उतां जी हिननि खे एतिरी त हुबकार ऐं ख़ुशबू ऐं एतिरो त सुकून वारो मुल्क हुयो जो हिननि खे मज़ो अची वियो ॾाढो। बादशाह ऐं वज़ीर पाण में सलाह कई, महमूद बादशाह ऐं अकुल वज़ीर, त हिते अगरि काश महलात ठारायूं पंहिंजो हीअ सुकून जी जॻह आहे त सुकून वठो। हुननि खे बादशाही पैसो हुयो। हुननि खे कंहिं शइ जी बुख न हुई। देरी न थी। उन महिल खुर्जुनियूं दुनिया जूं कारीगर नौकर वज़ीर सभु जेको कुझु हुयो हिननि जो अची वियो। उते महलात तयारु करे ही सुकून था हुते सुम्हणु लॻा। पोइ हिन जे उते सुकून सां राशूं कनि पिया। उतां अठें ॾींहुं हिकिड़ियूं परियूं क्रॉस कंदियूं हुयूं। परियूं जो अची हिननि जे मथां टपियूं त ॾिठनि त बणा ही उहो बादशाह हुआ जो दुनिया जो हिन खे को बि टेंशन न आहे, न इंतज़ारु आहे, न कुझु बि न आहे। आराम सां सुतो पियो आहे, सुकून पियो थो वठे। दुनिया दौर ते कंहिं शइ जो इंतज़ारु न अथसि। हिन खे इंतज़ारु ॾियूं। पर पाण में सलाह कई त हिन खे एतिरो टेंशन ॾियूं जो जीअं सुकून सां सुतो पियो आहे, ईअं सुम्ही न सघे। पोइ उतां जो हिकिड़ो बादशाह हुयो, हुद बादशाह नालो हुयुसि। उन जी धीउ हुई नैणा बाई नालो हुयुसि। हिननि परनि सलाह कई त हाणे इन जी निंड इन हिसाब सां फिटायूं जो इन हुद बादशाह जी जेकी धीउ आहे नैणा, सो इन बादशाह जो पाण में कंटेक्ट करायूं त हिन जी जीअं निंड सुकून फिटी वञे। पोइ हे अहिड़ो कमु करणु लॻियूं परियूं। हिन जी बि बादशाह जी निंड, महमूद बादशाह जी निंड बि पढ़नि पियूं ऐं होॾों नैणा बाईअ जी बि निंड पढ़ी ऐं सिधियूं सयूं उन जी खट खणी ऐं महमूद बादशाह जी बादशाहीअ में अची उते खट सां गॾाए ऐं हुन जी बि निंड खोलनि पियूं त हुन जी बि निंड खोलनि पियूं। अची जो ॾिसनि हिक ॿिए जे हिननि जो दीदियूं अखियुनि में पइजी वियूं। बादशाह महमूद बादशाह नैणा बाईअ खे ॾिठो। नैणा बाईअ महमूद बादशाह खे ॾिनो। हिननि जो पाण में मोहबत थी वई। अखियूं अखियुनि में विझी कलाक ॿ त बीह रहिया। पोइ पहिरें प्यार जी निशानी हुई। सो नैणा बाईअ अहिड़ो कमु कयो, पंहिंजे हथारो मुंडी जेकी हिन जी पसंदि हुई उहा महमूद बादशाह खे निशानी ॾिनी त पहिरियों प्यार आहे असांजो, हीअ निशानी मुंहिंजे तरफ़ां तोखे हुजे। त परनि जंहिं महिल हिननि खे निशानी ॾेई वतनि त उन महिल हिननि वरी निंड हिननि जी पढ़ी। वरी ॿिन्हिनि खे सुम्हारे वरी नैणा बाईअ जी जाॻी खट खणी पंहिंजी हुद बादशाह जी बादशाही पंहिंजे में उन में रखी ऐं ॿिन्हिनि खे फिटी कयूं। जीअं जो बांगूं असुर जूं आयूं तीअं ई त बादशाह जो अखि खोले त बणा ॾिठईं त बणा महबूब त आहे कोन, न महबूब जी खट ही वज़ीर सुतो पियो आहे। हिन बादशाह उन महिल वज़ीर खे उथारियो त बणा हे काॾे वई? टी खट, ॿ खटूं त तुंहिंजी मुंहिंजी पई आहे, टी खट बि हिते हुई, उहा काॾे वई? चई बादशाह सलाम त यार मां जीअं सुबुह सां मतिलबु संझे सां सुतो आहियां त इहा खट तुंहिंजी ऐं मुंहिंजी हुई, टी खट हुई कोन। बादशाह चरियो थियो आहे छा? चई न वज़ीर, ही ॾिस मूंखे हथ में छलो आहे ऐं हिते मुंहिंजो महबूब आयो हुयो। सो उन जी खट हिते मूंसां गॾु हुई। सॼी राति असां पाण में हुन वांगुरु केचरी कया, अखियूं अखियुनि में विझी। मुंहिंजो महबूब काॾे वियो? हाणे कीअं मसइलो थिए? वज़ीर ॾिठो त वाक़ई बादशाह छलो हिन वज़ीर खे लाहे ॾिनो, ॾेखारियईं त बादशाह उन वज़ीर जे ॾिठो त बणा छले ते लिखियो पियो। उन ते लिखियो पियो त हुद बादशाह जी धीउ ऐं नैणा बाई नालो हुयो। हिन बादशाह वज़ीर अकुल वज़ीर चयो त बादशाह सलामत, तदो थी थोरो अकुल मां कमु वठि। जाचा कयूं था त इहा किथे आहे त पोइ ख़बर पइजी वेंदी उन बादशाह जी त पोइ इहा काॾे वेंदी। हाणे त थी गया। सो हिन पुछा कराए त हुद बादशाह जी बादशाही किथे आहे? हलंदे हलंदे वञी नौकर चाकर वज़ीर पाण कढ लॻा। पाण त ॿ हुया पर हुन जा नौकर मानी खाइण वारा त जाम हुया मोजड़ा। पोइ हिननि कढिया पंहिंजे हिसाब सां। पोइ उन हुद बादशाह जी बादशाही में अची ख़बर पई त फलाणे पासे ॾियां। पोइ हुननि नौकर वज़ीर चयो त नौकर चाकर न मोकिलींदासीं। बादशाह सलामत, तोखे ऐं मूंखे इन बादशाही में हलणो पवंदो ऐं मंज़िल बि तुंहिंजी ऐं मुंहिंजी आहे, ॿिए कंहिंखे ख़बर न पवंदी। खामखा इहो कमु ग़लति आहे। सो ही बादशाह ऐं वज़ीर पाण में, महमूद बादशाह ऐं अकुल वज़ीर ॿई पाण में हलंदा होकरींदा वञनि पिया। उन हुद बादशाह जी बादशाही में पुॻा। उतां जो हिकु कानून हुयो। उन बादशाह जो इहो ई कानून हुयो त को बि ॿाहिरियों माण्हू महिमान अचे त उन जो दस्तरखाने ते नालो लिखाए वञे ऐं पोइ पंहिंजो राय जे अगरि वञी हलियो त पोइ दस्तरखाने तां नालो लारायूं पोइ वञी हलियो।
हाणे ही अचे उन ॿुढड़ी हिकिड़ी ॿाहिरों घर जे हुई उन जे अचे घर जे तरसिया अचे उन कुराड़ी खे चवणु लॻा त अमड़ असां हिते रहंदासीं। चई बा भली रहो सदा रहो पर तव्हां ॿई पंहिंजा अगरि नाला ॾसियो त हिन बादशाह जो कानून आहे त जेको बि ॿाहिरों माण्हू अचे उन जो नालो दस्तरखाने ते लिखारायो वेंदो आहे। सो तव्हां पंहिंजो नालो ॾसियो त मां लिखाराए अचां पोइ बाद में भली तव्हां रहो। हुन अकुल बादशाह वज़ीर चवणु लॻुसि त असां रहंदासीं राति हिकिड़ी लही हाणे अमड़ कहिड़ो असां नालो लिखारायूं वञी हुते। सो हाणे ही वठि 2-3 रुपया 500 रुपया सो असांखे राति रहाए बाक़ी सुबुह असां हलिया वेंदासीं। कुराड़ीअ खे बि लालच पैसनि जी हथ अचे वई। कुराड़ीअ चयो भाउ घोड़ा ऐं तव्हां अंदरि हलो। अंदरि घोड़ा हिननि जे राश जो बंदोबस्तु थियो। हिन कुराड़ीअ हिननि जी ख़िदमत कई हेॾो होॾो मानी सानी खाराए जीअं सोमणे जो टाइम थियो त हीअ कुराड़ी हली वई। वरी असुर थियो त वरी हीअ कुराड़ी मोटी आई। सो हाणे हिननि खे चवणु लॻी भाउ हाणे छॾियो हवाल। चई हाणे तूं काॾे वई हिन को हाल हवाल वठणु लॻो अकुल वज़ीर बादशाह। चई भाउ हाणे बादशाह ई जेको असांजो आहे उन जी धीउ आहे नीणा बाई नालो अथसि। सो उहा आहे मूंखां सबक़ु वठंदी। मां आहियां मतिलबु उस्तादु आहियां उनजी। सो उनखे सबक़ु ॾींदी आहियां सिखा ॾींदी आहियां। सो हर रोज़ु इन करे वेंदी आहियां। राति जो सॼी राति उन सां हूंदी आहे। सुबुह जो वरी पंहिंजे घर हूंदी आहे जेकी हूंदी आहे मुंहिंजी नौकिरी आहे सम्झी ड्यूटी आहे। अकुल वज़ीर चवणु लॻो त गओ त असांजो हिन कुराड़ीअ में चढ़ंदो। हिन वरी देरी न कयो उन महिल अकुल वज़ीर 1000 रुपया हिन कुराड़ी खे कढी ॾिनो त अमड़ अञा असां रहंदासीं अॼो को ॾींहुं बि राति बि रहूं असां मुसाफ़िर थको साईं घोड़नि बि कोन पटियो आहे न असां पटियो आहे। सो हाणे कर का महिरबानी हिन कुराड़ीअ खे लालच ॾींदो पियो वञे। उहा कुराड़ी लालच में अचे पई चई रहो वरी ही रहनि पिया। हाणे कुराड़ीअ खे हिकिड़ी राति हीअ जीअं आई ॿी राति हिन खे अची कुराड़ीअ खे अची हिन अकुल वज़ीर अहिड़ो कमु कयो त हिन खे हिकु न 2 3 4 5 ॻाल्हियूं हेॾो होॾो जो करे हिन कुराड़ी खे हिन राहे छॾियो। राति हिन कुराड़ी खे टाइम ई न मिलियो। सॼी राति हिन अकुल वज़ीर सां केचरी करे जंहिं महिल ॿांगूं अचण लॻी त उन महिल कुराड़ीअ खां दांह वई त भाउ तूं त मूंखे माराए छॾियो। मां सॼी राति बादशाहज़ादे ॾिनो वियो आहे। हाणे बादशाहज़ादी बि चढ़ी वेंदी चिड़ी वेंदी ऐं बादशाह खे ख़बर पई त बादशाह त मूंखे सफ़ा अलाए छा करे छॾींदो। हाणे त माराए छॾियो हाणे छा कयां। चई मां हाणे मुंहिंजी हिकु सलाह वठ कुझु बि न थींदो। जेकॾहिं कुझु थियो बि साईं जेको ॾंडो पियो त असां वटि पैसो जाम आहे असां तुंहिंजो भरींदासीं। बाक़ी तूं इहो हवालु ॾिजांइ भाउ मुंहिंजी धीउ हुई परे वई परदेस में ॾिनल लही। सो उहा राति आई उन सां मां केचरी कयमि पे। सो टाइम न लॻो जो तोॾे न अची सघियमि इहो ॻाल्हि कजांइ तूं पोइ पाण ई उहा छा विड़िया तोखे न चवंदा कुझु बि चयूं त भला खां ॾंडु ॾोह भरींदासीं। हीअ वई सॻो सुबुह ते अची हुन सां शहज़ादीअ सां हवालु कीअं मां राति कोन अची सघियमि ग़लतीअ जी माफ़ी ॾिजांइ। सो मुंहिंजी धीउ परदेस में ॾिनल लही उहा आई पोइ उन सां सॼी राति केचरी बि कयमि हेॾो होॾो हाल हवाल वरितामांसि कोन छॾे सघीमांसि। सो इन करे लेट थी वई आहे। सो हाणे हल सही आहे मड़ पर तुंहिंजी धीउ परदेस खां आई आहे भला असां तुंहिंजी धीअरी कोन ॾिठियूं न इन धीउ सां पंहिंजे सां मुलाक़ात कराए केचरी कराए त भला कंहिं महिल रू रिवाइण थींदी भला आई आहे परदेस में उनजे हाल हवाल वठंदि बशी में छा हले चले थो। हिन जो सही आहे मां हाणे कुराड़ी मोटी आई अचे अकुल वज़ीर खे चयईं त भाउ माराए छॾी मूंखे। हाणे हूअ त मुंहिंजी धीउ सां केचरी करण थी चाहे उहा मुंहिंजी धीउ त आहे ई कोन। चई महिल तूं चरी आहे हाणे हेॾो ॿाहिरों खदड़नि खां काथों जोरा वठी आहे ज़ाइफ़ाणा। सो हाणे मूंखे पाराए मां हलां थी तुंहिंजी उन सां धीउ जी हिसाब आहे तुंहिंजीअ सां। सो मां केचरी बेचरी करे थी अचां। हाणे अकुल वज़ीर चयो उन महिल कुराड़ी वई 2-3 रुपया ॾिनेसि वञी जोरा ज़ाइफ़ाणा वठी आई। हिन देरी न कई उन महिल कापी घुमायईं मुछुनि खे छपरनि खे ॾाड़ीअ खे नेकब करे ॾाढो ईअं सफ़ा चिकनी थी पई। सिधो सो वञी हिन कुराड़ीअ सां गॾी वई वञी उन शहज़ादीअ सां। हिन अहिड़ो कमु कयो जेको हुन शहज़ादीअ नीणा बाईअ विंडो ॾिनो बादशाह महमूद बादशाह खे उहो वज़ीर पाती वियो ज़ाइफ़ाणे वेस में। उते से केचरी कंदे अलाए कीअं त कुदरत मुंहिंजी अलाह जी बादशाहज़ादीअ जी हिन जी विंडे ते नज़र पई त ॾिठईं त पाण हीअ त छलो त मुहारो विंडो आहे। हिन पुछा करणु लॻो त ॾे हवाले हीअ तोखे विंडो काॾों आयो। चई हीअ मुंहिंजे मुड़ुस जो विंडो आहे। सो हाणे सुता पिया अलाए कीअं केचरी कंदे भोगन में लाहे वरी मां पाण पाए छॾियो आहे। सो मुंहिंजे मुड़ुस जो आहे। हिन जो सही हाणे ख़बर पई त भला हिन जे मुड़ुस जो आहे पाण में जॾहिं दीदार थियल हो हेॾो होॾो त हिन इश्क में वतो पियो हीअ बि त हूअ बि। बादशाहज़ादी चवणु लॻी त पंहिंजे मुड़ुस सां बि थोरी केचरी कराए न। हिन चयो हाज़िर छो न तव्हां त केचरी कंदो छो न कंदो। हिन चयो बणा कुराड़ी ॿुधो त बणाए त माराए छॾी वरी हीअ मोटी अचे वरी साॻो अची हाणे मड़ घबराए न
साॻो ई कमु कर। हिन लाइ बि तूं साॻो ज़ाइफाणो जोरो वठी आ, साॻो कमु करे आ। हीअ बि इन हिसाब सां वञी केचरी करे ईंदो। तोखे टेंशन ई न वठ, असां आहियूं न। अकुल वज़ीर चयो कुराड़ीअ खे। कुराड़ी वरी बादशाह लाइ बि जोरो आंदो साईं महमूद बादशाह लाइ बि साईं। हाणे उहो बि हार मतिलबु तयारु थी ज़ाइफाणो वेस करे रवानो थी पियो उन ई बादशाह सिधो सो वञी उन बादशाही में विया। पोइ बादशाह हर रोज़ पंहिंजे हिसाब सां नजूमी घुराए नजूम हणाईंदो त नजूमीअ खां पुछा कंदो त ॾे हवाल मुंहिंजे बादशाहीअ जो त ख़ैरु आहे न, को वसलो त कोन्हे न, या मुंहिंजे घर जो या कुझु बि नजूम हणाईंदो हो। पोइ नजूमीअ चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत तुंहिंजे महलात में खाट लॻंदो। हिन जो त खाट कीअं लॻंदो, अहिड़ो को ओपरो माण्हू आयो ई कोन्हे, कीअं खाट कीअं लॻंदो। खाट भरा लॻी वियो या कीअं बि मसालो हुन चयो त बसि तुंहिंजी महलात में मतिलबु त खाट लॻी वियो। सो अची बादशाह खे फिफिरीअ हुनागो वरितो ऐं अची ऐलान कयईं त भाउ को बि ॿाहिरियो माण्हू अचे मुंहिंजी दरबार में पेश कयो वञे। अची नौकर चाकर वज़ीर सॼे मुल्क में टिगड़ो बची वियो। हिननि ॿिन्हिनि दीदार या पूरी तरह से न कयो त अॻई बादशाह जा वज़ीर हेॾो होॾो ही बि अथई खदड़ा त अॻई थिया लॻा पिया। उन महिल ताड़ी वॼाईंदा वॼाईंदा ॿाहिरि निकिता। बादशाह जा चौकीदार चारो तरफ़ फिरिया बीठा महलात के काथे अची हिननि खे कड़वे में कयूं त भाउ फलाणे पासे हिननि चयो त पुटु पियो ॼमे। असां खदड़ा फ़क़ीर पिनण वारा फेरा ॻाइण वारा असांजो बादशाह सां कहिड़ो कमु या तव्हां सां कहिड़ो कमु, हले कहिड़ो बादशाह जो मसइलो आहे, असांखे छो तव्हां अंदरि कयो। हिन जो कुझु बि थिए बादशाह जो हुकुम आहे, भले केरु बि हुजे। देरी न कंदो उन महिल हिननि खे अकुल वज़ीर ऐं महमूद बादशाह खे हिननि खदड़ा सम्झी क़ैद करे छॾियो। जंहिंमहिल हीअ जो क़ैद थी विया, हाणे साईं ख़बर पइजी वई, काशे बि सम्झ में ॻाल्हि न आई। हिन चयो त बादशाह सलामत। हिन चवंदो पिया खदड़ा फ़क़ीर ऐं असां पिनण वारा महमूद बादशाह जे वज़ीर चवणु लॻो अकुल वज़ीर त असां टी रोज़ हुनागूं सेरा ॻाइण वारा शादियुनि में साईं छठुनि में हिते फलाणे भाई हमरा खे पुटु ॼाओ होॾे वियासीं, असांखे तूं क़ैद कयो आहे। हिननि इहो चयो। हिन खे आज़ादु कनि पिया पर अहिड़ो कमु कयो अकुल वज़ीर उन महिल अंदरों बि कुंडी ॾेई छॾी त असां हाणे आज़ादु तॾहिं थींदा जॾहिं ईंदो बादशाह जेको ईंदो उहो असांखे आज़ादु कंदो, तॾहिं असां निकिरंदासीं, न त असां हाणे त रड़ियूं कंदासीं पिटको कंदासीं तव्हां ते। हाणे हिननि जी रड़ियूं पाण में पिटको हुजे, साॻा खदड़नि वांगुरु ताड़ियूं वॼाइण, साॻो खदड़नि वांगुरु पिटकण कुटणु। बादशाह जो ॾिठो त बणा बादशाह खे कावड़ वठी वई। उन महिल देरी न कई, कुंडी लाहे बादशाह हिननि खे तड़े छॾियो। कावड़ ॾाढी गुस्से में ॾिठईं नजूमीअ खे चवणु लॻो तूं इहो सही न कयो आहे। पर हाणे हेॾो सारो मूं ते इल्ज़ाम हणी छॾी कुझु ज़ाहिर बि न थियो। हाणे कंहिं मसइलो थिए उन महिल बादशाह देरी न कई, उन महिल वज़ीर खे मोकिलियो ॿी बादशाही में वञी शहज़ादीअ जी मिटी करे आयो। उन महिल साईं हाणे शहज़ादीअ जी महिल मिटी थी वई। अकुल वज़ीर खे ख़बर पई बादशाह खे जंहिं महिल कुराड़ी वटि पुॻा त कुराड़ी को पुछा कयां ॾे हवाल चया भाउ हाणे सुभाणे न परीहं हिन जी शादी आहे, देरी न थी। हाणे गुस्से में शादी थी आहे त हाणे ईअं ई थींदी न त अर्जेंट। हाणे कंहिं मसइलो थिए, हाणे हिन कुराड़ी को अकुल वज़ीर पुछा करणु लॻो हिते को पीर को वली का मस्जिद को कुबो आहे त ॿुधाए असांखे। कुराड़ी जो हा भाउ मां जाचा करे ॿुधायां थी। चई आहे हिकिड़े रस्ते ते कुबो बि आहे ऐं मस्जिद बि आहे। चई सही आहे, हाणे हीअं कमु कर तूं हीअ वठि 5000 रुपया, वञी शहज़ादीअ खे चयो त फलाणो कुबो जेको आहे जेको पीर इते तूं चइजांइ त मुंहिंजी आहे बास थियल, जॾहिं बि मुंहिंजो बाबो शादी कराईंदो त मां इन जी जारस करे पोइ वेंदमि। सो तूं इन कुबे ते वञिजांइ, वधीक कमु मुंहिंजो आहे, तूं चइजांसि। हिन चयो सही आहे। शहज़ादीअ खे जंहिं महिल इहो न्यापो पुॻो शहज़ादीअ देरी न कई, पंहिंजे पीउ खे चयो, उन्हनि खे चयो त भाउ हिन शहर कुबे ते मुंहिंजी बास आहे, सो हिते इन पासे ॾे हलिजो त मां इन ते लही पोइ भले काॾों बि तव्हां फिरी वञो, तव्हांजी मर्ज़ी। साईं हाणे देरी न थी। उन महिल हुन बादशाहज़ादीअ उन कुबे ॾे ॾिठईं त बणा हुन कुराड़े खे चयईं त बादशाहज़ादीअ खे वॻो कहिड़ो हुयो, सैंडल कहिड़ो हुयो, सॼो तेर पेतर पुछ। अकुल वज़ीर वञी उहे सैंडल उहे बाज़ार मां ख़रीद करे उहे साॻो जोरो ख़रीद करे पाण उहो साॻो जोरो सैंडल पाए उन कुबे में अंदरि वेही रहियो। जीअं ई बादशाहज़ादी आहे उन कुबे में ऐं वज़ीर निकितो साॻो सो वरी टांगे ते चढ़ी हुन सां हलियो वियो। बादशाहज़ादी उन कुबे में रही ऐं अकुल वज़ीर चयो महमूद बादशाह खे जीअं अञा किरास करे ॿिए पासे रवाने थिए त पोयों साॻे कुबे में महबूब पंहिंजो खणी वञी निकिरी वञे पंहिंजी बादशाहीअ में, वधीक मां ॼणियां मुंहिंजो कमु। देरी न कई साईं, हाणे ही महमूद बादशाह बि अची पुॻो पंहिंजे महबूब खे वठी पंहिंजी महलात ॾे रवानो थी वञे। उते वञी पुॻो, वञी उन सां शादी करे धूम धाम सां वञी वेठो, वञी उन बादशाहज़ादीअ सां
ऐं हे अकुल वज़ीर बि साईं हाणे हुनखे घोट जंहिं पाण जी वियो साईं उनखे कंहिं महिल चए त मुंहिंजा सही न आहियां, कंहिं महिल कीअं चवे अॼु न त सुभाणे हो बि चए भला नहीं हुअमि शादी आहे घणो तंग बि न पियो करे, अॼु न आहे भला सही न आहे त सुभाणे सही थींदी न। उहो बि ख़ुशीअ में मापे कोन पियो। हो असां जंहिं महिल तंहिं महिल ईअं नाटक करे बहाना वेठो करे पियोसि। कंहिं महिल हुनजी भेण खे पियो वञ त हुन बाग़ में वठी वञे घुमाए फिराए अचे पियोसि, कंहिं महिल वरी हुनजी सालनि खे कंहिं महिल कीअं वते भॼाईंदो। हाणे हिनजी बादशाह अकुल वज़ीर ऐं हुनजी धीउ हुन चांवरियां त जेकी बादशाह जी धीउ हुई भेण हुई उन हिनजी पाण खे पसंदि अची वियसि। उगे जेका हुया समुंडी घोड़ा हुया बादशाहनि जा जो को पंध मंज़िलूं कई था हुया। पोइ अकुल वज़ीर खे घोड़ो ऐं सभु शइ हलाइण त ॾांहुं ईंदी, हुन देरी न कई। हिकु ॾियारे उनजी भेण खे खणी घोट जीअ खे ऐं पाण ऐं रवाना थिया जे घोड़े खे सिधो सो वञी साॻी बादशाही पंहिंजे में महमूद बादशाह जी में पुॻा अचे। अकुल वज़ीर जी साईं हाणे बादशाह जे पुट सां शादी धीउ सां थी वई हुनजी सां, ऐं हाणे हिनजी जेकी महबूब पंहिंजे सां शादी थी वई महमूद बादशाह जी। सो कल्ह ॾिठा ॾाढा ख़ुशि लॻा वेठा। देव चवणु लॻो त बाबा हाणे कहाणी पूरी थी वई, हाणे मां तोखे मारींदुमि। इहो तुंहिंजो दोस्त न वफ़ादार न बेईमान ऐं बेग़ैरत आहे। हिन चवणु लॻो ख़बरदार त मुंहिंजे दोस्त जे बारे में मतां ग़रीब शख़्स चयो अथसि, तूं बेईमान ऐं मकार चई सघंदो पर मां पंहिंजे दोस्त खे बेईमान ऐं मकार न चवंदुसि, छो त हू मुंहिंजो दोस्त आहे। हिन देव खे कावड़ अची ऐं वॾो रहम अची वियो त चई सलाम आहे तोखे जट जा पुट, जो तूं दोस्त तूं हिन महिल मौत जे मुंहं में आहे, मुंहिंजे अॻियां आहे हेतिरो आहे जे तोखे मां मेट को ॾींदुमि त सरियां जेतिरो दाणो थी वेंदे, तूं ते बि पंहिंजे दोस्त जे ख़िलाफ़ु हिकु लफ़्ज़ बि नथो ॻाल्हाए। तुंहिंजो मुंहिंजो सलाम आहे। देव चवणु लॻो तुंहिंजी दोस्तीअ खे ऐं तोखे मां बि हिन दोस्तीअ सदिके तोखे माफ़ु कयो। ग़रीब शख़्स महल जो तूं बसि रवानो थी। सयाण देव हिन खे बि हथ कढिया ऐं होॾो हो दोस्त बि कोन आयुसि। ग़रीब शख़्स साॻियो अची घर पंहिंजे आयो। कल्ह ॾिठा ॾाढा ख़ुशि लॻा वेठा। सो इहो दोस्तीअ जो अंत हो भाऊ। दोस्त हुन पंहिंजे दोस्त खे मकार न चयो, छो त दोस्त ख़बर आहे त मुंहिंजो दोस्त आहे, भली हो कहिड़ो बि आहे पर मुंहिंजो दोस्त आहे। हू सचो रहे भले हो अॻिलो बेवफ़ाई हुजे, कॾहिं बि दिलि में न कंदा कयो दोस्तनि जी ॻाल्हि। अगरि जे तव्हांखे मुंहिंजी हीअ कहाणी पसंदि आई हुजे त सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं घंटीअ खे लाज़मी हणिजो ऐं कमेंट में लाज़मी आगाह कंदा हलिजो त कहाणी कीअं थी लॻे। अस्सलाम वालेकुम या अली मदद, दुआउनि में यादि रखंदा। क़ुर्बान अली अब्बासीअ खे।